शौंकू ए नवा दुबा किथू आए पुछा ही कोन हिस कतरियल ते उधर ते खबरां खत्म टिणियूं मोलू बुधो को नहीं जीके माई खेरा जमीन दिनी न जमीन ते वो गुंदड़ो ते वो गुंदड़ो तो भी यम करे। अरे पीछे ते वारा कर शौकत वारा करो उधर ते रेस को हल बुधायूं ते तुम बे पहुंच गए न मैदान ते। मोलू देर न कर जेस ताई असा जी खल लाण जो वारो अचे तेस ताई हली न जी खल ता लारायूं सो भी यम करे। गाल बुध जे कदा ये रहमत ऐं ढोलू हिते मुंह वट आया न त बई पादर खाई पो हिता विंदा जे कदा खैरा नथी अचे न पो सुठो न थींदो। हा अदी नथी अचे त भला मां छा कया वनी खूह में बुडी मर। ओ आ त मुखे त तू मुंह मां बेजार आही जडे तुजी सगी भेण ई तो मां बेजार आहे आ वरी छो न थींदस। जनत गाल बुध दुनिया बेजार थी वने पर तू त एडियूं गालियूं न कर न। त पो इहा गाल आहे पो वञ न वेठो छो वई वनी वनी खैरा के राजी करे अच जे डी खैरा राजी थी ते मुझे घर ते पान हली इंदी न बस पो उन्हे ॾींहुं तो सा शादी कंदस यो मुझे तो सा वायदो आ। हा हाणे गाल बुध मां वञा थो अदीअ के कुरान मुसाफ़ विझी मां वठी थो अचां तू हरू भरू एदी मूंखे न कर न। चलो ठीक आ वठी अचीस। हाँ ठीक है। सोनी जी हिकिड़ो चांहि जो कब तक फर्स्ट क्लास ठाया मां हलायां थो कमरे में। हाँ रे सर यो चांहि जो कोप त तव्हां हिते बि वेही पी सघो था। हा ज़रूरी आहे जिते चांहि तूं चयो उते वेही मां पियां मुंहिंजी मर्ज़ी आहे चाहे मां उतां किथे पियां ड्राइंग रूम में पियां कमरे में पियां या पत्थर में वेही पियां तुझो छा भली वञी घिटीअ में पी तंहिंमें मुंहिंजो छा। है तो जड़िन औरतुनि जा शक कॾहिं बि ख़त्म न थींदा मरंदो मरी वेंदी पर इहो शक ख़त्म न कंदी आहे। जे तुंहिंजा इहे ई पीर रहिया न त पोइ शक किथे था ख़त्म थियनि। इहो कमु सोनीअ खां किथे थींदो पर थी सघे थो त सोनीअ खे मञाइण में कामयाब थी वञे। अरे सर महला सोनी बेटा ॾिसां त सही किथे दिलावर जी नियत छोरीअ मथां ख़राब त नथी आहे। पहिरियों मूंखे शक हुयो पर
अॼु मूंखे पूरी पक थी वई। सोनी सोनी तू सोनी के मञण में कामयाब वेंदी है। रंग ही ॿिया लॻा पिया आहिनि। जे मां हिन छोरीअ खे हितां जल्दी तड़े न कढियो त पोइ दिलावर ख़ान सुहिणीअ खां पोइ हिन छोरीअ सां लावा लहण में देरी न कंदो ऐं बाक़ी जेका अधु मिल्कियत बची आहे उहो दिलावर ख़ान हिन छोरीअ जे नाले करे छॾींदो। उथे छो थी छोरी भाकुर पाए वेस। सकीना रड़ियूं न कर। मां तुंहिंजो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो थियण न ॾींदसि। नौज़ बिल्लाह हिन औरत खे त को खुदा ई सम्झाईंदो। छोरी ॿिए कंहिंजी वञी पाड़ू पट छो मुंहिंजे घर जे बर्बाद करण जे पोयां पइजी वई आहे। सोनी सद को रे सियाणी हाणे त हीअ हवेली मुंहिंजी थींदी। बाबा साईं किथे इहा पुलिस शादीअ में मसलो त पैदा कोन कंदी न। अरे शादी रईस मूसा खान जी आहे कहीं अहिड़े खैरे जी न आहे। न त बाबा साईं खुदा कूड़ न आहे पर डीएसपी जी बूटी बि बाबा साईं। उन जी कहिड़ी बि बूटी छो न हुजे पर असांजे रेस जी त वाकई असांजे रेस जी बूटी बि आहे बाबा साईं। पोइ पुलिस जो खौफ़ छा लाइ? बाबा साईं काज कंदो जा फिलहाल त निकाह करे कुंवार खे वठी अचां पोइ अहिड़ो त वलीमो कंदासीं जो हिन तरह बि अॻ में कंहिं बि सत राजी अहिड़ो वलीमो न कयो। भल खाइनि पर मुबारकी कंहिंखां न वठबी। मोर इन अंगण ते मोर लगी वई बहारी लगी वई बहारी लगी वई बहारी इन अंगण ते मोर लगी वई बहारी। सोनी तरह तरह जा धिका छा हूंदा आहिनि इहो तूं मूंखां पुछ। मुंहिंजी राणी तोखे दिलावर अञा बि चाहे थो। इन खां पहिरियां जो हू बेज़ार थी करे तोखे तलाक ॾेई छॾे मुंहिंजी मिठड़ी तूं घर हल। सोनी सही ॿुधाए तोखे दिलावर मोकिलियाए या तूं पाण आई आहीं? मां केरु थींदी आहियां पंहिंजी मर्ज़ी हलाइण वारी। मूंखे रेस दिलावर ख़ान मोकिलियो आहे। हुन चयो आहे त आख़िरी चकर तुंहिंजी मर्ज़ी पुछी अचां। मां त हलण लाइ तयारु आहियां पर अम्मा खे केरु सम्झाए? सुणी जेकॾहिं तूं राज़ी आहीं न त तुंहिंजी मां केरु थींदी आहे तोखे रोकण वारी? सोनी अम्मा जी तोखे ख़बर ई न आहे। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी मां वॾो घोड़ कंदी पर जेकॾहिं तूं हवेली मां न निकिरंदी आहे त हू तोखे छा कंदी? ठीकु आहे सोनी मां तोसां हलां थी पर राणी हाणे पर खे छॾ।
हाणे तूं मूंसां गॾु हवेली हल। जेकॾहिं तुंहिंजी माउ हुते अची वई न त रेसूर सां पाण ई मूड़ ईंदो। हाणे जेकॾहिं हिते बीह करे असां टाइम ज़ाया कयोसीं न त ॼाण जो तुंहिंजी माउ अची कड़के। हल मूंसां। ठीकु आहे। हल। खैरां जे सिर ते खैर हुजे। काॾे काॾे या घुमरी खायूं थियूं वञूं। अम्मा मां हवेली थी वञा। तुंहिंजो हाणे हिन मथो ख़राब कयो आहे। सोनी सदको मासी खेरा ॻाल्हि ॿुधी ॿुध। मां हिनखे ज़बरदस्ती नथी वठी वञा। इन में बि हिन जी पंहिंजी भलाई आहे। हेॾे तूं असांखे भलायूं सेखारींदी आहे। निकुर हितां। तव्हां मुंहिंजी थोरी ॻाल्हि त ॿुधो। अरे अञा बीठी आहे। अम्मा छा चई? निकुर चवां थी। तव्हां ठीकु आहे नथी वञा छा कंदो? छा कंदीसी? ॾिसेस छा थी रहमत वठेस चोटीअ खां। कढेस ॿाहिर। माई वॾी एमल देखी ढोलू दा कमाल। परे थी मोआ सांडा। हलड़ी हल माई। असांजे घर अची असां ते रोब न करे। तोखे ख़बर न आहे मां रहमत आहियां। रहमत रुसे त रब मञाए। ॿिए जी जाइ न आहे। हा अम्मा इन में सोनीअ जो को बि ॾोह न आहे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। कन खोले ॿुधी छॾ। तूं हिन सोनीअ जी वकालत न कर हिन जी वकालत। जे वईअ हवेलीअ ॾे न त इहो यादि रखजांइ ये सींध तई खैरां जी। उतां बि चोटीअ खां वठी गेले अचे हिते उछलींदी सां। हवेली के कुआर जिया सिंगारे चढ़सी नथ। जिया मूं तोसां शादी करण जे वक्त पूरी हवेली के सिंगारियो उहे सिंगार। मूंसा हिन वक्त त तव्हां ॾाढा ख़ुशि आहियो। पर कुझु वक्त खां पोइ इहे जेके ख़ुशियूं अथई न इहे तुंहिंजे लाइ पोइ अज़ाब बणिजी वेंदई। अज़ाब। सिर्फ अॼोको ॾींहुं ऐं अॼोकी राति छॾ। खैरन सां मां निकाह करे अचां। न मूंसा न मां इहा हक़ीक़त पई चवां। मां क्रोध किथे थी कयां? ॾिस ज़ीनत इहे पंहिंजूं हक़ीक़तूं पाण वटि रख। जेको चवां पियो तूं उहो ई कर। मां वसार त पई हवेलीअ खे सिंगारियां थी। तव्हां घोट बणिजी ऐं पंहिंजी वञीअ खे वठी अचो। पर हा तव्हांखे हिक ई महीने में पंहिंजे ग़लतीअ जो एहसास थी वेंदो। बस हाणे बस। ख़बर आहे मूंखे त तूं केतिरी मुंहिंजी फर्मा बरदार ज़ाल आहे। जंहिं महिल बि का ॻाल्हि कर त पंहिंजनि चङाइनि जा खाता खोलण शुरू करे पई ॾे। न मूंसा न मां तोखे पंहिंजूं चङायूं न पई गणायां। बसि इहो पई ॿुधायां त हाणे तव्हांजो बुरो वक़्तु अची वियो आहे। चवां थो अॼु इहा पंहिंजी ज़ुबान बंदि कर ऐं मुंहिंजे बुरे भले खे छॾ। जे मां लाऊं लही हिते कुआर वठी अचां का बि कोताही कई या का बि घटिताई नज़र आई त पोइ इहो न विसारजांइ त मूसा ख़ान सज़ा कहिड़ी ॾींदो आहे। समझी? दिलावर खान मां ईअं कोन थो चवां त इन खैरां ते तव्हां ज़ुल्म करियो। पर इन खां छुटकारो हासिल करण लाइ तव्हां इनखे अख ज़रूरु ॾेखारियो। आख़िरी दफ़ो मां खैरां सां मिली थो ॾिसां ऐं हुनखे कुर्ब में सम्झायां थो। जे अचे थी सुर में पोइ त ठीकु आहे न त को ॿियो तरीक़ो कढणो ई पवंदो। भली खैरां खे पंहिंजे ॻोठ में रहायो पर इनखे पेर ते आणण लाइ उनखे पंहिंजी ताक़त जो नमूनो ज़रूरु ॾेखारियो। न त इहा माई खैरां कॾहिं बि कोन सुधरंदी। खैरां सां मूं कोशिशि कई आहे। ॾाढी थधी पॉलिसी हलियो आहे। खैरां हाणे वञे थी मथे ते चढ़ंदी।
हाणे मजबूर क्यों थई तो मां कुछ न कुछ क्या। हाकिम खान उन्हनि जी खल लाइ फिटो कंदो, तंहिंखां ज़रूरी आहे त तव्हां ई उन जी मरमत करियो जीअं न माईअ खेरा जो दिमाग़ ठीकु थिए। खैरा जो दिमाग़ ठीक करण लाज़मी आहे, न त लॻे थो इहा औरत अञा गिचीअ में पवंदी। खैर इहा ख़बर त भर पासे जे ॻोठनि में हुली वई आहे त दिलावर ख़ान जे ज़मीन ते हिकु औरत अची कब्ज़ो कयो आहे। महमूद जे असां अञा बि कुझु न कयो त पोइ मुंहिंजी इज़त 70 आॼे में बदनाम थी वेंदी। इन माईअ खे हिकिड़ो दफ़ो इज़त सां वरी बि मां सम्झाए ॾिसां थो, आहे त सम्झण जी कोन, छो त हू फज़ीलत वारी ॻाल्हि सम्झंदी न आहे। अॼु नथी मुड़े त पोइ टीन टपड़ खणी वञी ॻोठ जे हरदुनि खां ॿाहिरि फिटी करे चोसि भलाड़ सालो तुझा भाग शी मरे भी ड्रब न चरे, जे चरे तो उफट मरे। तव्हांजे चवण मुताबिक़ सभु कुझु हिन में लिखियलु आहे, सिर्फ़ु हिन ते सही थींदियूं उहे अधु मिल्क तव्हांजी न्याणीअ जी थींदी। वकील साहब, जे मुंहिंजी छोकिरी खे तलाक ॾे या घरां तड़े कढी छॾे त उन सूरत में समूरी मिल्कियत तव्हांजी छोकिरीअ जे नाले थी वेंदी। वकील साहब, शी मरे भी न ड्रब न चरे, जे चरे तो उफट मरे। मेहरबानी वकील साहब, अस्सलाम वालेकुम। इजाजत आहे, मेहरबानी। अम्मा, मां तुंहिंजे चवण में अची घणो दरबदर थी चुकी आहियां, पर हाणे न अम्मा न। अड़ी हेॾे दरबदर तूं थी आ दा तुंहिंजे करे असां दरबदर थिया आहियूं। तो अम्मा, तो मूंखे दरबदर कयो आहे। मां हाणे हवेलीअ वापसि वञां थी। खैरा जेसर ॾेखार हुजे असांखे ऋण में रोले, हाणे तूं हवेलीअ वेंदी आ। तूं ॼाण मां तुंहिंजो कमु ॼाणे, मां हाणे हवेलीअ वेंदसि। हेॾे छोरी हेॾे, खैरा जेसर ॾेखार हुजे हाणे हली आ हवेलीअ। असां मस इन दिलावर खान खे आंदो आ पेरनि ते त वरी हली आहे सॼो कमु बिगाड़, सॼी महिनत ते पाणी हारण। अम्मा, हिते कुझु बि न वरंदो। तोसां गॾु मां बि बुखनि ते थी गुज़ारियां। बुखनि ॾुखनि खे छॾ, मोचो बचो आ। बुख ॾुख में मूंसां गुज़ारणो अथई न, कॾहिं का तूं दिलावर जी धीउ आ। छॾे ॾे हिन ॻाल्हि खे, बुख ॾुख में सभु कुझु असां सां गुज़ारणो अथई। अम्मा, दिलावर खे चई तव्हांखे बि ॻोठ में का चङी जाइ ठाराए ॾींदसि। कोन थी घुर्जे पई हा दिलावर जी ख़ैरात असांखे। हा, जेको हक़ आहे असांजो उहो पाण ई छिके वठंदासीं। अम्मा, मूंखे हक़ न घुर्जे, मूंखे पंहिंजो मुड़ुसु घुर्जे ऐं मां उन तरफ़ वेंदसि। चङो, वञ वञ, हितां चुरी बि ॾेखार न त मां तोखे चङी तरह थी ॾेखारियां ॾींहं। वॾी आई आहे हवेलीअ वञण वारी, सुख थी वठे पई। हज़ार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां, इन दिल जूं छा ॿुधायां, ॻोल्हे मां यार ॻाल्हियूं टे चारि त आहिनि हज़ार ॻाल्हियूं इन दिल जूं छा ॿुधायां। सफ़ा होश का निकरी वई, छा थियो थई? खैर खैर किथा है खैर, असल मेरी दिल ते जख्मी कर छोड़ी। हिकड़ी गाल बुध रा मत
अज फैसला कर मैं पीछे वेसा फैसलो कहिड़ो फैसलो? यो बुधा भला मैंने शादी करे थी अम्मा खे केरु राज़ी कंदो? मैं सदका मैं वारी वदिया मां को राज़ी करन मेदा कमे सब तू बुधा तू तो राज़ी आई न मां जल्दी बुधा जल्दी देर न थी वने। हाँ हाय हाय असली हाँ जो बर्फ दा गड़ा घट चढ़ी तदी हाँ जो मैं सदके पर अम्मा को राज़ी कर घिंसा तो सिर्फ तू मेरा साथ दे। मुंहिंजो तो तोसां साथ आहे। हाय रे हाय मरा या बच्चा